अवी केतिरनि उलमा किराम खां मौला अली जो शान ॿुधो आहे त अली छा आहे। इब्तदा जंहिंजी पैदाइश अल्लाह जो घर खाना काबा ऐं जंहिंजी शहादत जो वार जेको थिए थो सो बि बैतुल्लाह यानी मस्जिद शरीफ़ कूफ़े जी। इब्तदा बि अल्लाह सां, अल्लाह जे घर सां, इंतहा बि अल्लाह जे घर सां। एॾी वॾी हस्ती जंहिं सरदारुल अंबिया इमामुल अंबिया हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा जनाब अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर में परवरिश माणी हुजे, उहा हस्ती जंहिं जनम वठण खां वठी अखि न खोली जो पहिरीं नज़र पवे त मदीने वारे सरकार जे चेहरे ते पवे। छा आलम हूंदो इन हस्ती जो जंहिंजी अखियुनि में हिकु भेरो लुआब दहन मदीने वारे साईं जो तॾहिं पियो जॾहिं पाण अखि न पिया खोलनि। संदन अम्मा फातिमा बिनत असद रज़ी अल्लाह तआला अन्हा जंहिंखे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पिणु पंहिंजी अम्मा करार ॾिनो। टे ख़ुशनसीब औरतूं अहिड़ियूं जिन खे मदीने जे सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी अम्मा करार ॾिनो। हिकु उहा जेका सैयदा बीबी आमिना रज़ी अल्लाह तआला अन्हा जंहिं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे जनमु ॾिनो। ॿी उहा जंहिं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे थञ पीआरी परवरिश कई, अम्मा बीबी हलीमा सादिया रज़ी अल्लाह तआला अन्हा। ऐं टी बीबी फातिमा बिनत असद जेका नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी तोड़े जो चाची आहे मगर महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे बि पंहिंजी अम्मा करे कोठींदा हुआ। इहे उन्हनि जे फर्ज़ंद आहिनि। इन निस्बत सां भाउ जी निस्बत थिए थी। ऐं मुवाख़ात वारे मसइले में जॾहिं मके खां मदीने हिजरत करे आया हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम, उते बि मदीने वारे सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त अली ॿियो को कंहिंजो भाउ, को कंहिंजो भाउ, हर मुहाजिर खे अंसार जो भाउ, ऐं अली तूं मुंहिंजो भाउ। ऐं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी नंढी नंढी न्याणी अम्मा साइण सैयदा ख़ातून जन्नत सैयदा बीबी फातिमा तो ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा जो निकाह अल्लाह ताला जी मर्ज़ीअ सां जंहिं शख़्सियत सां कयो, उहा शख़्सियत हज़रत अली अॼु असांजो मौज़ूअ सुखन आहे।